بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما بخل جلاله وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي برنامج تأملات قرآنية ساجو جيكو دوستن خبرات آيت جو کچھ ترجمو کچھ تفسیر کچھ آنیدا ہوں. هي ہے 88 حصو. त अॼु असांखे कहिड़ी आयत आहे? असांखे आयत आहे सूरत الكهف में 104 हूंदी मसलत. فلا نقيم لهم يوم القيامة وزنا. इहा आयत अज़ीम आयत आहे. इन वटि इंसान खे बीहणो खपे. त अलाह साईं चए थो त उन माण्हू जो क़यामत ॾींहुं को वज़न न हूंदो, मूं वटि को मिक़दार न हूंदो, का इज़त न हूंदी, न का क़ीमत हूंदी ऐं इन जो को शान न हूंदो. उलमा चवंदा त अहिड़ो माण्हू को दुनिया में हूंदो, इज़तदार हूंदो, वॾेरो हूंदो, अमीर हूंदो, वज़ीर हूंदो, के ताक़त वारो हूंदो, या पंहिंजे घर में त इज़त हूंदसि, ॾिसंदो त लटा सुठा पाए, ॻाल्हि ॿोल भली, पर अमल भलो कोन अथसि. अमल भलो न हो, क़ुर न पढ़ंदो, न क़ुर ते अमल कंदो, न दीनदार माण्हुनि सां वेहंदो, न उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो, आयतूं क़ुर जो पढ़ंदो हो जीअं असीं पढ़ूं था. अलाह साईं माफ़ु करे त उन ईअं टुपी था वञूं ॼण की का बसि का शइ असांखे ॾिसणी, न उन ते अमल था कयूं, न हुन में ॾिसूं था त छा आहे या कीअं. ॾिसंदे त जान में थुल्हो मतोरो हूंदो, मुंहुं बि सुठो हूंदुसि, नेकियूं बि माण्हू कंदसि, यार वॾेरो आहे, भलो आहे, ॻाल्हाइण ॿोलाइण जो भलो आहे, सभु शइ. जे ॻाल्हाई त सभु चुप कंदा दुनिया में, जे आयो त सभु को ख़ुशि थींदो, उनखे जॻह ॾींदो, भाउ वॾेरो आयो आहे वेहो, चङो मुड़ुसु आयो आहे असांजो वेहे, सभु को उनखे जॻह ॾींदो वेहण जे लाइ. पर क़यामत ॾींहुं जेॾीमहिल अलाह वटि ईंदो त उहो मच्छर जहिड़ो बि हुनजो वज़न न हूंदो. इहो आहे हिकिड़ो ख़ुसरान इंसान खे. त ॾिसो न, हीअ आहे असांजी तअम्मुलात क़ुरानिया जी चयोसीं 88 आयत इहा. फला नुक़ीमु लहुम यौमल क़ियामति वज़ना. अलाह साईं चए थो उन्हनि जो को मूं वटि वज़न न आहे. जीअं हदीस सही बुखारी मुस्लिम में आहे, अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अन्नहु क़ाल इन्नहु, नबी करीम फरमाए थो, इन्नहु क़ाल अन्नहु ला याति अर्रजुल अज़ीम. नबी करीम फरमाए थो त अहिड़ो माण्हू क़यामत ॾींहुं ईंदो, थुल्हो मतारो हूंदो ऐं इज़त वारो दुनिया में हूंदो, असमीन थुल्हो हूंदो, यौमल क़ियामा ला यज़नु इंदल्लाहि जनाह बऊदा. मच्छर जे पर जहिड़ो बि हुनजो वज़न न थींदो अलाह वटि उनजो. छो अलाह ताला नबी करीम फरमाए थो इक़रा इन शितुम फला नुक़ीमु लहुम यौमल क़ियामति वज़ना. इहा हदीस सही बुखारी में आहे. ऐं अलाह नबी करीम फरमाए थो साहबनि खे, इहा आयत उनजे बारे में आहे जेके इंसान हिते जेके क़ुर पढ़ंदा ऐं आयतुनि ते टुपनि था, वञनि था ऐं तदब्बुर कोन था कनि, न उन्हनि खे सम्झनि था त हिननि आयतुनि में अलाह से असां ॾे छो मोकिलियो हनि, छाजे लाइ आहियो हनि. असां हिन खे पढ़ूं, इहे पढ़ूं ऐं इन ते अमल कयूं. जीअं अलाह साईं चए थो सूरत الكهف में सॼी आयत जेकी आहे, الذين ضل سعيهم في الحياة الدنيا وهم يحسبون أنهم يحسنون صنعا. जेके हिते अमल कंदा हुआ थोरा घणो, पर चवंदा असीं भलो कमु था कयूं, असां भलो कमु था कयूं. हाणे इहो अलाह साईं चए थो त जेके हिते ضل سعيهم पहिरियों गुमराह में पइजी विया, पोइ سعيهم في الحياة الدنيا दुनिया में, وهم يحسبون أنهم يحسنون صنعا, ऐं सम्झनि था त असीं भलो अमल था कयूं. इहो उलमा चवनि था त केरु शराबी हूंदो त कॾहिं न चवंदो त मां भलो अमल थो कयां, को ज़िनाकार हूंदो त ईअं कॾहिं न चवंदो त मां भलो अमल थो कयां, को व्याजी हूंदो त ईअं कॾहिं न चवंदो. पर इहे कहिड़ा आहिनि जेके नबी जे सुन्नत खां परे थी विया, जेको क़ुर जी सुन्नत खां परे थी विया, सुन्नत नबी करीम जे क़दमनि खां परे थी विया, त उहे छा कंदा, यारियूं कंदा, ॿारियूं कंदा, टीहों कंदा, चालीहों कंदा, ख़तमा खाईंदा. इहे जेके आहिनि न, इहे चवंदा त असीं भलो अमल था कयूं. केरु चवंदो यार ही कंदे हूंदे चवंदो मां किनो अमल थो कयां, न. उन्हनि जे नज़र में असीं तमामु भलो अमल था कयूं. असीं नबी करीम जो जे हिकिड़ी ख़ुशी था कयूं, ख़ुशी था मल्हायूं, असीं यारियूं था कनि, असीं ॿारियूं था कयूं, कलंदर जी था कयूं, भलो अमल था कयूं. पर इहे अलाह वटि इहे भलियूं न आहिनि. छाजे लाइ? यहसिनून सुन्आ. हू चवनि था उलाइक लज़ीना कफ़रू बिआयाति रब्बिहिम व लिक़ाइहि. उहे अलाह खे मञनि कोन था, अलाह जे मिलण सां उन्हनि कुफ़र में पइजी विया. कहिड़ो कुफ़र इहो? हबित, छो नबी जे पैरवी न कयनि. नबी छाजे लाइ आयो आहे? असीं हुनखे बसि ॾिसूं या हुन पेर चुमूं? न, उन जे क़दमनि ते हलूं, उन जे चवणु कयूं, जीअं चए, जीअं फ़ेल करे, असांखे इहो करिणो. इन जे बारे में अलाह साईं चए थो व लिक़ाइहि फहबितत अअमालुहुम. उन्हनि जा अमल बर्बाद थी वेंदा. अमल जेके हुननि जा ॿिया बि जेके हूंदियूं, निमाज़, रोज़ा, सदका, सभु तबाह.
छाजे लाइ أعمالهم فلا نقيم لهم يوم القيامة فحبطت أعمالهم فلا نقيم لهم يوم القيامة وزنا ऐं क़यामत ॾींहुं उन्हनि जो को वज़न न हूंदो उहो ॾींहुं ईंदो सभु को बीहंदो अलाह जे अॻियां अलाह साईं चवंदो तव्हां सुनत ते छो न हलियो हीउ तव्हांखे नबी न पियो वणे जेको मूं तव्हां ॾे मोकिलियो हिन जी पैरवी छो न मां तव्हांखे चयो न त जेको बि अमल कयो त हिन जी पैरवी ते कयो हिन जे क़दमनि ते हलो जीअं तव्हांखे चई हो त छो उनजे चवणु न कयो चवंदा न असांजनि वॾनि चयो असांजे वॾनि कयो असां ॿियनि जे क़दमनि ते हलियासीं त छा असांखे इन शइ जी ज़रूरत आहे सभु को इहो सोचे ذلك جزاؤهم جهنم بما كفروا واتخذوا آياتي ورسلي هزوا इन आयत खां पोइ 105 में अलाह साईं चए थो जज़ा उन्हनि जी जज़ा छा आहे दोज़ख में सड़ंदा वञी वतख़दो छाजे लाइ तख़दो आयाती मुंहिंजे क़ुर खे ऐं मुंहिंजे रसूल खे ठठोल करे छॾनि आयाती वो रसूली हुज़वा हीअ आयतूं क़ुर में जेके असां ते नाज़िल थियूं थियनि त उहे उन्हनि खे ठठोल कनि अलाह साईं क़ुर में असांखे कोन थो चए क़ुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी जे चाहियो था त मां तव्हां सां मोहबत कयां मां तव्हांखे माफ़ु कयां मां तव्हांखे आख़िरत में अॻिते कयां तव्हांखे बचायां छा कयो तव्हांखे छा आहे करिणो क़ुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी हिन नबी जी पैरवी कयो हिन नबी जे क़दमनि ते हलो हिन नबी जे चवण ते फत्तबिऊनी वत्तबिऊहु वहादा नबी जे चाहियो था त बचो आख़िरत में हिन जे नबी जे क़दमनि ते हलो हिन जे सुनत ते हलो त उहो अलाह हिते असांखे नबी करीम हिते छा थो चए कफ़रो कुफ़र में उन्हनि खे शामिलु करे छॾी छो वतख़दो आयाती मुंहिंजे आयतुनि खे न क़ुर खे मञनि छो जो क़ुर असांखे चए थो नबी जी इतिबा कयो नबी जी पैरवी कयो चवंदा न यार बसि असांजा वॾा असीं ख़ुशी था कयूं हीउ बि भलो अमल आहे भलो यार नबी न कयो आहे न साहबनि कयो आहे न हुकुम आहे असांखे झल आहे नबी जी त जेको दीन में नई शइ का शइ न ठाहियो त छो छाजे लाइ कयूं पर पंहिंजे ज़िद ते पची वेंदा पंहिंजे नबी जी सुनत उन्हनि खे नथी वणे नबी जूं लखे सुनतूं आहिनि उन्हनि मां ॾिसंदे त कुझु बि कोन करे सघंदा ॾिसंदे त सुनतुनि खां पासो ऐं बिदतुनि में गुमराह शैतान त हुनखे इहा शइ खपे तॾहिं अलाह साईं चए थो कफ़रो कुफ़र में पइजी आहे वतख़दो आयाती व रसूली हुज़वा मूंखे मुंहिंजो आयतूं बि छॾे ॾिननि पोयां ऐं मुंहिंजो नबी करीम खे बि छॾे ॾिननि ऐं नबी करीम खे हुज़वा भोग चर्चा करे छॾनि छो हा नबी खे चए थो बिदतूं ठीकु आहे असांखे बि बिदत क़बूल आहे असां बि बिदत में शामिलु आहियूं ठीकु आहे हा इन जी इहा आयत इहा ॾिसो 106 सूरत अल कहफ कुफ़र में अलाह साईं चए थो हीअ पइजी आहे एतिरो ई क़दुरु छो जो बिदत ॾाढी गंदी शइ आहे जेको बिदत में फासी वियो विचड़िजी वियो न त उहो ॾाढो ॾुखियो निकिरंदो जो अलाह साईं चाहे त उनखे कढे बाक़ी हू चवंदो त मां त भलो अमल थो कयां मां कहिड़ो बुराई में आहियां मां कहिड़े ग़लति कम में आहियां जो मां हिन मां निकिरां जा तौबा कयां तॾहिं इब्न क़य्यिम अल जौज़िया चवंदो त ज़िनागार जेको ज़िना करे थो उहो तौबा करे सघे थो जेको व्याज खाईंदो या ॾींदो उहो तौबा करे सघे थो जेको शराबी आहे उहो तौबा कंदो नेठि न ख़बर पवंदी त मां बुरो कम मां नेठि निकिरां पर जेको बिदत वारो कोन निकिरी सघंदो छो हू सम्झे ई कोन थो त मां ग़लति थो कयां तौबा छा मां करे जेसिताईं वरी उनखे केरु सम्झाए वेहे त भाई हीअ बिदत आहे बिदत अहिड़ी गंदी शइ आहे जो नबी करीम असांखे झले थो अलाह असांखे झले थो त हीअ आयत जेकी आहे इहा आयत क़ुर जे सूरत अल कहफ 15 सिपारे में इहा पढ़े उलाइक الذين كفروا بآيات ربهم ولقائه उहे अलाह जे मिलण सां कुफ़र में आहिनि ॾिसंदे त लिक़ाए फहबितत अमालुहुम उन्हनि जा अमल बर्बाद थी वेंदा फला नुक़ीम लहुम यौम अल क़ियामत वज़ना उन्हनि जो को वज़न न हूंदो क़यामत ॾींहुं छो असां नबी करीम हदीस में अचे थो त पंहिंजे उम्मत खे अलाह ताला नहरुल कौसर जे क़यामत जी उस ते बि ईंदा नहरुल कौसर ईंदुसि तोहफ़ो नबी करीम खे त पंहिंजे उम्मत खे पाणी प्यार त उहो पाणी नबी करीम प्यालनि सां प्यारींदो वेंदो उम्मतनि खे जेके प्यासी हूंदा ॾिठो लखे अरब हूंदा ठीकु आहे उन्हनि खे प्यारींदो वेंदो वरी जेॾी महिल आलिमा ईंदा त उन्हनि खे पंहिंजे बुक भरे प्यारींदो पोइ वरी के माण्हू भॼंदा ईंदा हदीस में अचे थो त उहे जेके आहिनि उन्हनि जे सीन यानी मोहमी निशान हूंदो सजदे जो भॼंदा ईंदा मलाइक लठियूं हणी उन्हनि खे पोइते कंदा त नबी करीम खे गुसो थींदो चवंदो त उम्मती मुंहिंजा उम्मती आहिनि छॾियो उन्हनि खे वुज़ू करण जो निशान हूंदा आहिनि मुंहं में यानी निशान सजदे जो हूंदा आहिनि त हू मलाइक छा चवंदा नबी करीम खे इन्नक ला तदरी मां अहदथु बअदक या मुहम्मद तोखे ख़बर कान्हे तोखां पोइ हिननि कहिड़ियूं बिदतूं शुरू कयूं दरगाहूं ठाहियनि क़बरूं ठाहियनि वॾा वॾा कुबा ठाहियनि वरी उन्हनि जे मथां पटका बि ॿधनि वरी माण्हुनि खे अचे हिते तव्हां मिनत मचायो
अचे हिननि खां वसीलो वठो, हीअ अलाह जा भलारा आहिनि, अलाह जा प्यारा आहिनि, अलाह जा सभु शइ इहे कंदा हुआ रोज़ी करण जे लाइ। अचे माण्हू उते ईंदा त नबी करीम मलाइके खे चवंदो त मुंहिंजे उम्मती खे छो था तव्हां रुकियो, त चवंदा इन्नक ला तदरी मा अहदथू बअदक। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो त पोइ नबी करीम छा चवंदो बुअदन बुअदा, मरो वञी परे पओ, सुहक़न सुहक़ा, परे वञी पओ दोज़ख में पओ, अलम अतरुकुम अलल बैदा। असांजो नबी करीम चवंदो मां तव्हांखे साफ़ दीन तव्हांखे न ॾेई हुउसि, लैलुहा कन्हारिहा ला यज़ीग़ु अन्हा इल्ला हालिक, जीअं ॾींहं जी रोशनी आहे त बि तव्हां गुमराह में पइजी वियो, अहिड़ी मां तव्हांखे दीन वाद ॾेईसि, क़ुरान सुन्नत महफ़ूज़ सभु शइ तव्हांखे, त तव्हां वरी बि गुमराह में पइजी वियो। पोइ नबी करीम चवंदो बुअदन बुअदा, परे थियो मूंखां परे थियो, सुहक़न सुहक़ा, वञी मरो परे पओ। हाणे छा थो सोची, हिकिड़ी गर्मी, हिकिड़ो क़यामत ॾींहुं उघाड़ा बीठाऊं, हाणे नबी करीम असांजो प्यारो त उहो बि तोखे ईअं चइजे मूंखे अलाह माफ़ु करे, त पोइ तूं कंहिं ॾे वेंदे, केरु तोखे बचाईंदो हुन ॾींहं में, तोखे यारहीं कमी ईंदी, ॿारहीं कमी ईंदी, मिलाद कमी ईंदी। इहे जेके 30-40 कयो था सभु बिदतूं किन खणी कयो था यार दीन मां, हिकिड़ी शइ सुन्नत नबी जी न आहे, अलाह जो रसूल जो हुकुम न आहे, बसि पेट जे करे कयो था या माण्हू खे गॾु कयो था। अलाह साईं माफ़ु करे, अलाह साईं असांखे तव्हांखे बचाए, सुन्नत ते हलाए, सुन्नत ते मारे, थोरो ई थोरो अमल हुजे, पको हुजे, ख़ालिस हुजे अलाह जे ख़ातिर, ऐं सुन्नत नबी जी हुजे, त क़यामत जी असीं मुंहुं खणी नबी करीम खे चवंदासीं त या रसूल असीं तुंहिंजी सुन्नत ते हासीं, तुंहिंजी पैरवी कईसीं, या अलाह तुंहिंजी सुन्नत, या अलाह तुंहिंजी तौहीद कईसीं, तुंहिंजे नबी जी सुन्नत ते हलियासीं। त ॾिसो सहाबियुनि जो असां किसा पढ़ूं था त असांजे अखियुनि मां पाणी नथो बीहे। छो? इहे हज़रत उमर जो क़िसो आहे। हिकिड़ो सहाबी अल-अहनफ़ इब्न क़ैस रिवायत करे थो त अमीर उल-मोमिनीन हिकिड़ो दफ़ो असां मस्जिद में वेठो, असांखे नसीहत पियो करे, त हिकिड़े माण्हू जो आवाज़ु वॾो बुलंदो उथी ऐं चयईं या उमर, मूंखे फ़लाणो ज़ुल्म कयो आहे, उथी हल मूंसां गॾिजी उन ॾे। त उमर खे पंहिंजी लठ हूंदी नंढड़ी, त उहा दुर आहे, उनखे चवंदो, उनखे खणी उनखे पुठीअ में हईं, चई चुपड़ी करे वे, मां जंहिं महिल माण्हू सां वेही ॻाल्हायां बि थो, 10-15 माण्हू वेठा आहिनि, मां हिकिड़े सां उथी हलंदुसि छा? त हू चुपड़ी करे हमरा वेही रहियो, ऐं हू उनखे कावड़ ई मूंखे माण्हुनि जे अॻियां मारी धको हईं। उमर ॾाढो ग़लीज़ दिलि जो हूंदो, पको हूंदो, त उमर ॾिसो न थोरो वेही वरी सोचईं, त माण्हू दोस्तनि खे चईं त हमरा जेको वेठो केॾे हो, त हुननि चयोसि वियो हलो निकिरो, चईं वठी अचोसि। पोइ उनखे साहबी ॿिया जल्दी उनखे वठी आया, त हज़रत उमर चयोसि वठि मुंहिंजी लठ। चई छा? तस मिनी, मूं तोखे जेको धकु हयो, मूंखे धकु पंहिंजे लठ सां हण। त हुन चयो त न, मां अदाउहा लिल्लाह वलक, अलाह जे करे छॾे थो ॼां, ऐं तोखे तुंहिंजे करे। त उमर चयोसि न, अलाह जे ख़ातिर छॾ, जा मुंहिंजे लाइ, ॿ शयूं बि गॾु न थींदियूं। त हुन चयो त बसि ठीकु आहे, मां अलाह जे लाइ तूं छॾे ॼां इहा शइ। त हज़रत उमर हुनखे चयो त तूं माफ़ु कर मूंखे, पर उहो हलियो वियो हमरा। सॼा जेको सहाबी अल-अहनफ़ इब्न क़ैस चई वरी उथियो, हज़रत उमर हलियो, हिकिड़ी ओताग वॾी हूंदी हुई उते, माण्हू हुनखे दोस्तनि खे चई ॿाहिरि बीहो, त अंदरि वञी निमाज़ में शुरू थी वियो, 2 रकातूं पढ़ी, पोइ वेही दुआ घुरियईं। पोइ चए थो असीं पोयां ॿुधूंसि पिया, पोइ दुआ में जेको चए पियो, 2 रकातूं पढ़ी, पोइ चई दुआ में हाँ हिया इब्न अल-ख़त्ताब, वो इब्न अल-ख़त्ताब, हाणे अलाह खे दुआ करे माफ़ी वठी, वरी हाणे पंहिंजे पाण खे ॾिसो इताब कहिड़ो थो करे, चए थो हाँ या इब्न अल-ख़त्ताब, वो इब्न अल-ख़त्ताब, कुंत वदियान, छा आहे तुंहिंजी का इज़त कान्हे, फ़रफ़अक अल्लाह, अलाह तोखे मथे कयो, वो कुंत ज़ाल्लन फ़हदाक अल्लाह, तूं ग़लति रस्ते ते हैं, कुफ़्र ते हैं, तोखे अलाह सां हिदायत ॾिनी, वो कुंत ज़लीलन फ़अज़्ज़क अल्लाह, ऐं तोखे का इज़त कान्हे, ज़लील है, अलाह सां तोखे इज़त ॾिनी। सुम्मा हमलक अला रिक़ाबिल मुस्लिमीन, पोइ तोखे वरी अमीर उल-मोमिनीन बि करे छॾी। फजाअ रजुलन यस्तअज़ीक, पोइ आयो को माण्हू मज़लूम, ऐं तोखे सॾ पियो करे ज़ोर सां, वॾे आवाज़ सां, फज़रबतह, तूं उन माण्हू खे वरी तूं धकु हयो। मा तक़ूलु लिरब्बिक, ते चए थो पंहिंजे पाण खे अलाह जे अॻियां बीह छा चवंदे, त अलाह सां चवंदो मां तोखे मुस्लमाननि जे मथां इन जे करे रखियो त माण्हुनि खे धकु हण। त ईअं हू जो पंहिंजे पाण खे चए ऐं रोए पियो, हज़रत उमर अंदरि। त अहनफ़ बिन क़ैस चए थो वजअल उमर युआतिबु नफ़्सहु मुआतिबन ज़न्नतु अन्नहु मिन ख़ैरि अहलिल अर्द, असीं चयूं बसि इन जहिड़ो को माण्हू दुनिया में कोन्हे। मलाइका उमर जेको आहे अहिड़ो पंहिंजे पाण खे ॻाल्हाए पियो, पंहिंजे पाण खे ऐं रोए पियो, छाजे लाइ? असां साहबी सम्झूं पिया त किथे मरी न वञे,
एतिरो रोए पियो, छो पंहिंजे पाण इहो जेको ग़लती करे पियो त पंहिंजो हिसाबु करे पियो त मां अलाह जे अॻियां बीहंदुसि, छा चवंदुसि अलाह खे। सही इहो थियो उमर, इहे त नबी करीम जा सहाबी जेके का नंढी बि ग़लती कंदा त जल्दी तौबा कंदा, अलाह ॾे मोटंदा ऐं माण्हुनि खां माफ़ी वठंदा। तुंहिंजो मुंहिंजो छा हाल आहे, इहो हिसाबु तूं मां पाण कयूं न। هذا والله أعلم، صلى الله على سيدنا محمد.